अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे लॾो पाॾे ते ड्रामे जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां ड्रामे जूं क़िस्तूं ॾिठियूं हूंदियूं 31 खां वठी 34 ताईं। छा थियो ड्रामे में? ॾाढ़ू ख़ान शहर वञी पंहिंजे दोस्त अकरम खे ॻोठु वठी आयो। जीअं बंगले ते पहुतो, साॻियो ई भवतार ॾाढ़ू ख़ान थी वियो ऐं दोस्तों अरबाब ऐं शेरल ऐं मीरज़ादी वारनि खे क़ैद करे छॾियो ॾाढ़ू ख़ान। दोस्तों, अचण वारी क़िस्तनि में शेरल वारा आज़ाद थी पंहिंजे घर वञी पहुचंदा, साॻी हालत में साॻई ग़रीब वञी थींदा। दोस्तों, मां तव्हांखे हिकु सवाल कयां थो, इन सवाल जो जवाबु मूंखे कॉमेंट में ज़रूरु ॾिजो। दोस्तों, छा अचण वारनि क़िस्तनि में भवतार ॾाढ़ू ख़ान जो पुटु सूफ़ वापसि मोटी ईंदो या न? इहो मूंखे कॉमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।